अस्सलामु अलैकुम। सवाल साईं, हिकिड़े मस्जिद जो मुतवली आहे, अज़ान मुअज़िन जी जाइ ते मोबाइल ते रिकॉर्ड कयल ॾियाराए थो, चए थो मुअज़िन जी ज़रूरत न आहे, छा इहो जाइज़ आहे? मस्जिद में आज़ान मुअज़िन ॾींदो आहे लाउड जे मथां, हे तो चवे त मोबाइल ते का रिकॉर्ड कयल आज़ान आहे, मतिलबु आज़ान जे टाइम ते उहा मोबाइल हलाए ऐं स्पीकर खोले थो छॾे, उहा आज़ान अचे थी, छा इहो जाइज़ आहे? ॾिसो, अज़ान जो चवणु मस्जिद जे अंदरि इहो सुन्नत आहे। अज़ान जो चवणु मस्जिद में छा आहे बाबा? इहो सुन्नत आहे। ऐं आज़ान हर उहो माण्हू चवे जेको आकिल बालिग़ हुजे, हर मुसलमान आकिल ऐं बालिग़ अज़ान ॾींदो। इन सां अल्लाह जे रसूल जी सुन्नत ज़िंदा थींदी आहे। जेकॾहिं मोबाइल जे ज़रिए तव्हां असां आज़ान ॾींदासीं त उहा अल्लाह जे रसूल जी सुन्नत ज़िंदा न थींदी, अल्लाह जे रसूल जी उहा सुन्नत ख़तमु थी वेंदी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे ज़िंदा करणु वधीक अहमियत इन शइ जी आहे। ऐं जेकॾहिं बग़ैर आज़ान माना ईअं मोबाइल जे ज़रिए जेकॾहिं कंहिं माण्हू आज़ान ॾिनी आहे, उहो निमाज़ जेका उते थींदी न, उहा आज़ान सां शुमार न थींदी, उहा निमाज़ बग़ैर आज़ान सां शुमार थींदी। अॼु जेके वॾा मॉल आहिनि या वॾा माण्हू आहिनि, उन्हनि वटि बसि इहो ई आहे, साईं मुअज़िन जी कहिड़ी ज़रूरत आहे, माशाअल्लाह अॼु मोबाइल में हर शइ आहे, बसि इन ते ई असां आज़ान हलाए लाउड स्पीकर जे आॾो रखंदा, आज़ान थी वई, आज़ान थी वई। न, आकिल बालिग़ माण्हू हुजे, मुसलमान आकिल बालिग़ उहो ॾे, छो त इन सां अल्लाह जे रसूल जी सुन्नत ज़िंदा थी थिए। जेकॾहिं न ॾींदो या मोबाइल जे ज़रिए त उहा निमाज़ बग़ैर आज़ान जे शुमार थी वेंदी।